बुक चैनल दोस्तों मशहूर ज़बाना जलाल चांडे जो एक बेहतरीन वाक़ियो है जो इन वीडियो में तव्हां शेयर कंदासीं। दोस्तों एक गरीब शख्स हुयो, उन जी शादी न पई थे, उनखे केर माई ॾियण जे लाइ तैयार न हुयो। हिकिड़े शख्स उन सां इहो मुतालबो रखियो हुयो जे अगरि तोखे शादी करणी आहे त पोइ शादी वारी महफ़िल में जलाल चांडे खे लाज़मी तोखे घुराइणो आहे। जे अगरि तुंहिंजी शादीअ में जलाल चांडे ॻायो त पोइ ई तोखे संग ॾींदासीं, पोइ तुंहिंजी शादी कराईंदासीं। वो शख्स परेशान थी वियो, हिकु ग़रीब शख्स हुयो जेको मानी खाइण जे लाइ हलाक हुयो। उन शख्स सोचियो त मुंहिंजी शादीअ ते जलाल चांडियो कीअं ईंदो। जलाल चांडियो सिंध जो हिकु वॾो फ़नकार आहे ऐं जलाल चांडियो मुंहिंजी शादीअ में कीअं ईंदो। पोइ ईअं हिकिड़े ॾींहुं सोचींदे सोचींदे आयो जलाल चांडे जे ॻोठु फुलनि जी शहर में ऐं जलाल चांडे सां मिली करे जलाल चांडे खे सॼी हक़ीक़त ॿुधाईं त जलाल चांडे उन शख्स खे चयो त बाबा तूं वञी जेको आहे सो पिंडाल सजा, वञी शामान्या बामान्या हाणे शादीअ जी तयारी कर, मां तो वटि ईंदुसि, मुफ़्त में ॻाईंदुसि, तूं परेशान न थी। उहो शख्स तमामु ख़ुशि थी पंहिंजे ॻोठु रवाना थियो। जॾहिं उहा तारीख़ आई जलाल चांडे जी ॻाइण जी त उन शख्स पिंडाल खे सजायो, पंहिंजनि महिमाननि खे मिट माइटनि खे घुराईं, लेकिन उहे माइट उन शख्स जे मथां ठठोलूं पिया कनि ऐं जेको आहे सो ॻोठ जा जेके माण्हू हुया उहे बि उन ते चर्चा पिया कनि त तूं ग़रीब माण्हू मानी खाइण जे लाइ हला खईं। जलाल चांडियो हिकु वॾो सिंध जो फ़नकार आहे ऐं तुंहिंजी शादीअ में जलाल चांडियो न ईंदो, तोखे मिड़े ईअं ॿोल ॾेई ऐं जलाल चांडे मोटाए छॾियो ऐं तूं बि हिकु टंग ते नची करे सॼियूं तयारियूं करे छॾियूं, लेकिन जलाल चांडियो न ईंदई। लेकिन उन शख्स खे हेकर परेशान बि थियो, यार वाकई जलाल चांडियो न ईंदो अलाए छा। लेकिन जॾहिं जलाल चांडे जी गाॾी उन शख्स ॾिठी त उन्हनि माण्हुनि में हुकरा पइजी विया ऐं उहो शख्स पंहिंजे मिट माइटनि खे ऐं ॻोठ जे माण्हुनि खे सॾु करे चए पियो त तव्हां मूं ते ठठोलूं पिया कयो त ॾिसो त जलाल चांडियो आयो आहे या न महफ़िल में। जॾहिं जलाल चांडियो उते लथो सभई माण्हू हैरान थी विया त हिन ग़रीब वटि एतिरो पैसो किथां आयो जो हिन जलाल चांडे खे दावत ॾेई पाण वटि घुरायो। लेकिन जलाल चांडे खे बिल्कुलु ख़बर हुई त शख्स ग़रीब आहे ऐं जलाल चांडे बि इन महफ़िल में अहिड़ो जेको आहे सो महफ़िल खे मचायो, अहिड़ा कलाम चई जो पैसनि जा ढेर लॻी विया जलाल चांडे वटि। उहे जलाल चांडे खे जेके पैसा मिलिया घोर वारा उहे पैसा बि जलाल चांडे उन शख्स ग़रीब खे ॾिना ऐं मुफ़्त में उहा महफ़िल ॻाए करे जलाल चांडियो पंहिंजे ॻोठु हलियो वियो। तेल जा पैसा बि जलाल चांडे उन खां न वरिता। दोस्तों जलाल चांडियो हिकु बहितरीन ऐं अवामी फ़नकार हुयो। जलाल चांडे सां माण्हू ईअं ई मोहबत न कंदा हुया, जलाल चांडे जूं क़ुर्बानियूं थियल हुयूं ऐं जलाल चांडियो ग़रीब ग़ुरबे जो अहसासु कंदो हुयो। इन जे करे ग़रीब आवाम जलाल चांडे सां तमामु घणी मोहबत कंदी हुई। वॾी महिरबानी, उमेदु आहे त नंढो वीडियो पसंदि आयो हूंदो, वीडियो खे लाइक ऐं शेयर कयो।